भिरिया रोड जी रहवासन साहिबजादी ज़ाल मुमताज़ जो चवण हुयो त हुन जी निणान हुन जे मुड़ुस खे 2 सालनि खां गायब करे छॾियो आहे, जंहिं ते हुन पंहिंजे मुड़ुस जे वापसीअ लाइ अपील कंदे चयो आहे त पुलिस संदसि दांह ॿुधण बदिरां हुन खे तंग करे रही आहे, जंहिं ते हुन वस वारनि खे अपील कई आहे त हुन खे पंहिंजो मुड़ुसु वापसि कराए हुन सां इंसाफ़ फराहम कयो वञे। तव्हांजो छा आहे मसलो? मुझे तो मुड़स है मसलो मुझे 2 साल मुड़स गुम कयो अथनि। मां हिते मूंखे मारे कुटे घरम कढी छॾियो निणाननि ऐं मुंहिंजा पैसा ॾोकड़ कमाई उहे खाइनि। मुंहिंजे मुड़ुस खे न ॻाल्हाइण थियूं न ॿोलाइण। मुंहिंजा बच्चा दर पदर मां पराए दर ते वेठी आहिनि। हे मूंसां ज़ुल्म कंदियूं थियूं अथनि। मूंखे इंसाफ़ खपे। हिते सभिनी खे जंहिं तंहिंखे मूं चयो आहे मुंहिंजी कंहिं बि तव्हां न वरनाई आहे। मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे। मूंखे पंहिंजे बचड़नि जो हक़ खपे, पीउ खपे, मूंखे घर खपे, मूंखे पंहिंजो हक़ इंसाफ़ खपे। तव्हांजो मुड़ुस किथे आहे? कंहिं अॻवा कयो? मुंहिंजे इहो निणान नजमा कराची। कंहिं अॻवा कयो आहे? नजमा। उहा छा थी तव्हांजी? उहा मुंहिंजी निणान आहे। ॿी मुंहिंजी भाॼई आहे जेका एव्सो आहे, उन्हनि ॿिन्हिनि जो हथु आहे। कराची आहे। पोइ अलाए कहिड़ी कानूनी में उहा ख़बर न आहे, पर 2 साल थिया अथसि उते आहे। न मूंखे ॻाल्हाइण थियूं ॾियनि, न मूंखे ॿोलाइण थियूं ॾियनि। मुंहिंजो नंढड़ो बि 4 5 ॾींहुं वठी वयूं आहिनि मूंसां झेड़ो करे, ज़ोरी ज़ब्ती धका हणी विड़ी, उहो बि मुंहिंजो अगवा करे वञे। वरी मुंहिंजे हिन नंढड़े खे बि बरगलाइनि थियूं त हीअं कईसीं हीअं कई विड़ीसि, माउ खे न कमाए ॾे, हीअं कर। तव्हां पुछो हिननि मुंहिंजे बचनि खां त असां सां ज़ुल्म। हे मुंहिंजा बच्चा कमाइण जहिड़ा आहिनि जो मूंखे बच्चा कमाए ॾींदनि। छो न तूं मुंहिंजे मुड़ुस खे ज़ाहिर कनि न मुंहिंजे मुड़ुस खे। ज़ाल मुड़ुसनि जो कमु हो, असां विड़ियासीं। हे ज़ाहिर कनि छो लिकायूं वेठियूं अथसि। घणो औलाद आहे तव्हांखे? मूंखे 3 बच्चा आहिनि। हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो वठी वियूं आहिनि 5 सालनि जा, 2 आहिनि। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो साहिबजादी। कंहिंजी ज़ाल हो तव्हां? मां मुमताज़ जी। मुमताज़ जी। अच्छा, हुनखे जेको आहे पोइ तव्हां हितां जेको आहे कंहिंखे चयो तव्हांजी बिरादरी में कंहिं चङे मिठे हा, मूं चयो कंहिं बि मुंहिंजी दांह न वरनाई। जंहिंखे मां साईं जन खे हिते भिरिया रोड में मूंखे बाक़ाइदे हितां मूंखे मारे कुटे रत में ॻाड़ीअसि। हिते मां पुलिस ऑफिस वियसि। हिते चयोमानि मुंहिंजो इंसाफ़ कयो। माईअ मूंखे मारियो आहे, घोटा ॾिना आहिनि। मुंहिंजो कंहिं बि हिते इंसाफ़ न वरितो आहे। रहंदो बि मां हिते निकिरी आई आहियां। मूंखे मारे कुटे छॾियो। रहंदो बेगुनाह आहे। मुंहिंजे भाइरुनि खे मुंहिंजा नाला ॾिना अथनि, मुंहिंजे भेण जा, मुंहिंजे भाइरुनि ॿिनि जा। हूअ चए थी मूंखे इंसाफ़ खपे, बाक़ी मुंहिंजो इंसाफ़ छो थो थिए? मां ग़रीब काॾे वञा? मूंखे बि इंसाफ़ खपे। मुंहिंजो मुड़ुसु ज़ाहिर कनि। मुंहिंजो नंढड़ो 4 5 ॾींहं खणी वयूं आहिनि अगवा करे। मूंखे मुड़ुसु बचो ज़ाहिर कजनि। हक़ हिसाब हुजे। मां तलाक नथी वठणु चाहियां। मूंखे हक़ हिसाब हुजे। पोइ हुनजी मर्ज़ी आहे। बसि मूंखे आम्हूं साम्हूं मुड़ुसु ॼणनि मुंहिंजो इंसाफ़ करे। कल्ह त पुलिस वारा आया आहिनि, बदतमीज़ी करे विया आहिनि मूंसां। माना मूंसां बदतमीज़ी करे विया आहिनि। ज़ुल्म बि मूंसां हिननि माना हुननि जे चवण ते मूंसां छो ईअं कयो? कहिड़नि पुलिस वारनि बदतमीज़ी कई? पुलिस वारनि जा नाला अलाए छा आहे, नालो बि मूंखे हुनजो नथो अचे। सैद ख़ान। ॿियो? सैद ख़ान। त इहो बसि असांखे इंसाफ़ खपे। बेगुनाहनि खे असांखे छो तंग कयो अथनि हिननि जे चवण ते? मुंहिंजो मुड़ुसु भॻवा हिननि कयो मूं मां का खूनणा जा मूं कुझु कयो आहे जो मूंसां ईअं ज़ुल्म कयो अथनि, मूंसां विढ़नि थियूं, मूं ते दायो अथनि। पुलिस वारा हिते मूंसां बदतमीज़ करे विया आहिनि। उन्हनि खे कड़ी सज़ा मिले। मूंसां बदतमीज़ करे विया आहिनि। छो ईअं ॻाल्हायो अथनि? सैद ख़ान गुलबार बदतमीज़ी मूंसां करे विया आहिनि। छाजे करे करे याद त तूं इहो विड़ी वई, तूं खूनी आई। ईअं मां खूनी आहियां? मूंसां ज़ुल्म बि हिननि कयो आहे, ॾोही बि मुंहिंजूं हे। वरी मां माना मूं ते इहे कयो अथनि इहो केस। मां मूंखे इन मुंहिंजे निणान नालो छा? मुनी नसीरा। असांजे पीउ खे अगवा कयो वियो आहे। असांजे भाउ खे अगवा कयो वियो आहे। 5 महीना थिया आहिनि। 2 साल मुंहिंजे पीउ खे थी विया आहिनि। खणी विया आहिनि असांजो अन बि खणी विया आहिनि। पंहिंजो हक़ हिसाब असांजे नथा ॾियनि। केरु खणी वई? असांजी पुफी मुनी थी वई आहे। असांजो भाउ नंढड़ो उहो अगवा कयो आहे। मुमताज़ छा थियो आहे? असांजो पीउ अगवा थी वियो आहे। पीउ अगवा थी वियो आहे? असांजो पीउ अगवा थियो। असांजी पुफी अगवा कयो आहे। मोबाइल फोन ते या कंहिं ते राब्तो कोन थो करे? न मोबाइल फोन ते नथी ॻाल्हाए। ऐं अन बि मुंहिंजी पुफी मुनीअ खयो आहे। अन बि तव्हां जेको हिसो खणी वई आहे? हा, पैसा ॾोकड़ मुंहिंजे पीउ जा हुया, उहा मुंहिंजी पुफी खणी वई आहे। असांखे पंहिंजो हक़ हिसाब खपे। असांजो पंहिंजो पीउ खपे। पीउ तव्हांखे इहो मुतालबो आहे? तव्हांखे पीउ खपे? हा, पीउ असांखे इंसाफ़ खपे। पीउ पंहिंजे बचड़नि जो खपे।
जो पुलिस आहे त तंग कयो आहे ज़ुल्म मूंसां चला मुंहिंजी नथो केरु वठे मुंहिंजो त केरु बि नथो वठे हिननि असां सां ॿिन्हिनि भेनरुनि ज़ुल्म कयो आहे तव्हां भली कंहिंखो पाड़ेसिरीअ खां पोइ पुछो मां पंहिंजो हक़ हिसाब वठणु थी चाहियां मुंहिंजे मुड़ुस खे ज़ाहिर कनि हे मुंहिंजा बच्चा आहिनि मुंहिंजो रांधो नंढड़ो बि छिनी वियूं हिनखे बि मुंहिंजे खे भरनि थियूं त हीअं कर मां सां हीअं कर फलाणो कर टीर कर मां त कोन तोखे मुड़ुसु पंहिंजो हथनि में ॾींदसि छो हीअ प्रॉपर्टी खाईंदी छा मुंहिंजे मुड़ुस जी मूंखे इंसाफ़ खपे